अॼु त सिॼु वेंदो ई कोन नालो ते दाख़िल करां अॼु सिॼु त केॾां वञे ई कोन थो मुलनि खे बि शायदि ॻाल्हि सरी वई आहे सिॼु बि नथो लुड़े लिकी लिकी बेदार थी पियो या सिॼु बि नथो मुड़े मुलनि बि ॾाढी देरि कई आहे हाणे तो करियां त पंहिंजो नमूनो बसि ॿियो हाणे छा आहे ॾिसे त हुई केरु कोन थो साड़े दो न को पाणी न को ॿियो रोज़ो रखण भली आहे ॾुकाए आहे त ख़ुदा जो फर्ज़ु मुला बांगू कोन था ॾियनि पर रोज़ो मुंहिंजो रखियो मूं मर्दी वारो या जहिड़े टाइम खोलियां हाणे खोलियां थो ॿुधाए असां कहिड़ा माण्हू आहियूं कंहिं कोन्हे ॾिठो ॿुधे न कंहिं ॾिठो ई कोन्हे मूंखे राउं किरी वियोसि लिखो गुदरो आहे सबर कर कोन छॾींदोसीं हा वॾो होशियार ॿुधे न रमज़ान जे महीने में गुदरो खाए रोज़ो मुंहुं रखियो आहे मुला बांगू ई कोन था ॾियनि सिॼ बि सिद्ध करे मूंसां मुड़े ई कोन थो संभाले संभाले करिए रोज़ो मुंहिंजो खोलियो मुंहुं तोखे कहिड़ो मथे में सूर पियो रमज़ान जो महीनो रुके कुछ ख्याल कर बुजुर्गो वट पकड़नी है रोज़ो रखे रोज़ो ये हाथों में खाए ने यो पेटे सुरी दवा है ये हर हो वटो खायो जे पेटे सुरी दवा है दी है मवाली गुजरो खा रही है रमज़ान महीने में खराब हुआ तू गए तू मुझे रोज़ो रखियो तो मुंह मर गया रोज़ा हाथ खोले गयो रोज़ा तो यार ने हां ओए दियो सुमो रोज़ा तो नहीं रोज़ो इंजन खोले 12 में कोन दिया ने वो संजी न सोचदा मुड़े ना आऊं छा करया मुल्लाओं भी न सो बांगले आऊं के लाव냐 आज नालो दाखिल करा मवाली पेरी रोज़ो रखियो पेरी रोज़ो खेंदे हालां तो देखो ने खारण गुनाह है पेट में सूर कोन ने बुझे खराब गाल मुसा न करना हां मारी दो दे मारी है क्यों तो ईमानदारी मवाली ने बुझे रमू नालो मुझे रमू बुद्धो कोने ने हां तो एडो खारो है ईमानदारी धक्का धूल करे जदींदो ना लोग चयो मुंह चिप कर ओह नो सब अरे धक्के ना धक्के रे अरे ये हो ये बरियाती दे एते बे कहने न दिनु वरे वने का बी जगह खायो ईमानदारी कौन जड़ी तुमने ये बच्चे ही न हो जाए ये
बेड़ी बोले जेड़ा मुझे ईमानदारी एड़ा मुका एड़ा हमारे गोगा एड़ा देना मुझे बुझे ना भजी हो ना किया भजी भले ऊपर कितरो से चढ़े बनी कौन चढ़ी तो ये दाढ़ी सा Mawali. Hey, Mawali.